जय झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। दोस्तो, ही असां सिंधियुनि जो क़ौमी तरानो आहे। सिंधी जाति मान वारी जाति आहे। सभिनीनि खां पुराणी सभ्यता जो वारिस सिंधी आहे। असां सिंधी अहिड़ी महान सिंधु नदीअ जी संतान आहियूं जिते मोहन जो दड़ो सभ्यता जो विकास थियो ऐं वेदनि जी रचना थी। 1947 जे विरांङे में जॾहिं असांजे वॾनि खे मजबूरन सिंध छॾे अचणो पियो, हू ख़ाली हथे आया। पाण सां गॾु खणी आया त सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी मिठड़ी ॿोली ऐं पंहिंजा संस्कार। सिंधियुनि खे घणो कुझु फ्रीअ में ॾिनो वियो, पर हू उन ते निर्भर न रहिया। हू पंहिंजी महिनत ऐं मालिक ते विश्वास रखंदा रहिया। सिंधी कॾहिं छूत अछूत खे न मञियो, सिंधियुनि कॾहिं बीख न पिनी, सिंधियुनि कॾहिं वर्णनि खे महत्व न ॾिनो। इन करे सिंधी जिते बि विया हू खीर में खंड थी मिली रहिया। असां अॼु ॾिसंदासीं त सिंधी हर फील्ड में अॻिते वधी विया आहिनि। साइंस हुजे या फाइनेंस, आर्ट्स हुजे या मेडिकल, हर फील्ड में सिंधियुनि पंहिंजो नालो ठाहियो आहे। उन खां पोइ फर्स्ट वुमेन चीफ मिनिस्टर सचेता कृपलाणी सिंधी, फॉर्मल डेप्यूटी प्राइम मिनिस्टर श्री लाल कृष्ण अडवाणी सिंधी। अॼु असां ॾिसंदासीं त दुनिया जी 0.5 पॉपुलेशन सिंधी आहे, पर सक्सेस आहे। सारे जग जी शान आहे सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। मूंखे फ़ख्रु आहे त मां सिंधी आहियां।